बैंकुनि तेल कंपनियुनि खे पेट्रोल इंपोर्ट करण लाइ LCs खोलण खां इनकार करे छॾियो। मुल्क में ईंदड़ महीने पेट्रोल जी खोट वधण जा ख़दशा पैदा थी विया। इंडस्ट्री ज़रियनि चवणु आहे त फ़िलहाल ॿिनि जहाज़नि में पेट्रोल अची रहियो आहे। उन खां पोइ पेट्रोल इंपोर्ट न थी सघंदो। LCs न खोलियूं त फ़रवरी जी शुरूआति में पेट्रोल जी खोट पैदा थी सघे थी। ज़रियनि मूजिबि ईरानी डीज़ल जी सप्लाई वधण सबबि डीज़ल मुनासिब मिक़दार में मौजूद आहे। वज़ीर आज़म तरफ़ां सख़्त शर्तुनि ते अमल जी मंज़ूरी ॾियण बैदि पाकिस्तान IMF खे जाइज़े लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। सेक्रेटरी फाइनेंस तरफ़ां उमाणियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त IMF ईंदड़ हफ़्ते पंहिंजो जाइज़ो मिशन उमाणे त जीअं $7 अरब जी तौसीफ़ फंड जी सहूलियत बाबति डेडलॉक ख़त्म थी वञे। उमीद त IMF पाकिस्तान जी दरख़्वास्त ते जल्द वरंदी ॾींदो। IMF जा सख़्त शर्त मञिया त महांगाई 50% वधी वेंदी। मुल्क में हिकु रिथाबंदी तहत बहरान पैदा कयो वियो। हाणे त सऊदी अरब जहिड़े मुल्क में मदद लाइ शर्त लॻाए छॾिया आहिनि। चोर हुकुमराननि खे समूरी दुनिया में केर बि पैसा ॾियण लाइ तयारु न आहे। PTI चेयरमैन जो लाहौर मां वीडियो लिंक ज़रिए वकीलनि खे ख़िताब। इमरान ख़ान चयो आहे त IMF में पैसा तॾहिं ॾींदो जॾहिं संदन शर्त मञिया वेंदा। हिकु शख़्स जे फ़ैसिले सबबि मुल्क मुआशी बहरान जे वर चढ़ी वियो। मुल्की तारीख़ में एॾो वॾो बहरान कॾहिं बि नाहे आयो जेको इम्पोर्टेड हुकुमराननि जे करे आयो आहे। हुकुमरान भले सॼी दुनिया घुमी अचनि, खेनि पैसा न मिलंदा। रूस पाकिस्तान खे मार्च जे आख़िर ताईं कचो तेल एक्सपोर्ट करण जो फ़ैसिलो करे वरितो। इस्लामाबाद में पाक रूस बैनुल हुकूमती कमीशन जे इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त रूस मार्च जे आख़िर ताईं पाकिस्तान खे ख़ाम तेल एक्सपोर्ट कंदो। रूसी तेल जी ख़रीदारी ते पाकिस्तान दोस्त मुल्कनि जी करंसियुनि में अदायगी कंदो। इजलास जी सरबराही रूस जे तवानाई वारे वज़ीर निकोली शल्गेनोफ ऐं वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक कई। इजलास में ॿिन्ही मुल्कनि जे वज़ीरनि ते ॿधल आला सतही वफ़द शरीक थिया। इजलास दौरान पाकिस्तान ऐं रूस विच में कस्टम ऐं एयर ट्रांसपोर्ट समेत मुख़्तलिफ़ शोबनि में बेतरफ़ो सहकार वधाइण जा 3 मुआहिदा बि थिया। रूस जे तवानाई वारे वज़ीर निकोली शल्गेनोफ ऐं गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कई हुई। मुलाक़ात में रूस खां ड्रिघे मुदे ताईं तेल ऐं गैस ख़रीद करण बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई वई हुई। पार्लिमानी कमेटी में पंजाब जे निगरान वॾे वज़ीर लाइ नाले ते इतफ़ाक़ न थियो। मामिलो इलेक्शन कमीशन ॾांहुं हलियो वियो। पंजाब असेंबली जे स्पीकर तरफ़ां जुड़ियल पार्लिमानी कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म। इजलास बैदि हुकूमत ऐं ऑपोज़िशन जे मेंबर्स चयो त ॿिन्ही धुरनि पंहिंजे पंहिंजे नालनि ते ज़ोर ॾिनो, जंहिं सबबि कंहिं हिकु नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। हाणे हुकूमत ऐं ऑपोज़िशन तरफ़ां तजवीज़ कयल नाला इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदा। उहा निगरान वॾे वज़ीर लाइ कंहिं हिकु नाले जो फ़ैसिलो कंदी। उमीद त इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ ऐं आज़ादाणो फ़ैसिलो कंदी। आज हम मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। क़ौमी असेंबली जे स्पीकर तहरीक इंसाफ़ जे वधीक 35 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जुलाई 2022 में PTI जे 11 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं हुयूं। 17 जनवरी ते बि स्पीकर PTI जे वधीक 34 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं। स्पीकर पारां तहरीक इंसाफ़ जे मंज़ूर कयल इस्तीफ़ाउनि जो अंग 80 थी वियो। PTI जे 11 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण बैदि ख़ाली थियल तकनि ते नंढी चूंड कराई वई। इमरान ख़ान पारां पार्लियामेंट में वापसी वारे बयान खां पोइ स्पीकर वधीक इस्तीफ़ाऊं मंज़ूर करणु शुरू कयूं। स्पीकर पारां 3 मरहले में मंज़ूर कयल इस्तीफ़ाउनि में ख़ुसरो बख्तियार, फ़ख्र इमाम, आमिर कियानी, अंदलीब अब्बास ऐं मलिका बुखारी जूं इस्तीफ़ाऊं बि शामिल। तहरीक इंसाफ़ जे MNAs जूं समूरियूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कराइण लाइ KP हाउस इस्लामाबाद खां पार्लियामेंट ताईं मार्च। शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी, असद उमर ऐं ॿिया MNAs क़ौमी असेंबली पहुता त गेट बंदि कयो वियो। PTI जा MNAs स्पीकर जे चैम्बर में पहुता पर स्पीकर मौजूदु न हो।
पीटीआई अॻवाननि रुगो 35 MNAs जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण खे बदनीयती करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चयो त असां सभु इस्तीफ़ाऊं खणी आया आहियूं त स्पीकर ॿीहर भॼी वियो आहे। इदारनि सूरतहाल जो नोटिस वठी चूंडूं न करायूं त अवाम पाण चूंडूं कराईंदो। शाह महमूद कुरैशी चयो त असां 2 असेंबलियूं इन करे क़ुर्बान न कयूं त तव्हां जमहूरी रिवायतुनि जे लताड़ कयो। स्पीकर पीटीआई जूं समूरियूं इस्तीफ़ाऊं क़बूल करे ऐं मुल्क में नयूं चूंडूं करायूं वञनि।